वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचाईंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जी अॻकथीअ बाद SDMA अलर्ट जारी करे छॾियो आहे। सिंध जे उतरे इलाइक़नि में 29 फ़रवरी ते बरसात पवंदी। SDMA पारां जारी कयल पधिराई मुताबिक़ कराची में 1 मार्च ते बरसात पवण जो इम्कान आहे। SDMA मुताबिक़ मकानी खातो ऐं ॿिया इदारा बरसात जो पाणी निकाल करण लाइ समूरा इंतज़ाम हाणे सां ई मुकमल कनि। बिल्कुलु ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जी अॻकथी कई वई आहे। SDMA अलर्ट जारी करे छॾियो आहे। सिंध जे उतरे इलाइक़नि में 29 फ़रवरी ते बरसात पवंदी। SDMA जो चवणु आहे। SDMA वधीक चयो आहे त कराची में 1 मार्च ते बरसात जो इम्कान आहे। बलोचिस्तान में बर्फ़बारी ऐं बरसात हद वधाए छॾी। ज़ियारत कोयटिया में बर्फ़बारी जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी। ग्वादर में 24 कलाकनि खां जारी बरसात सबबि ॿोॾ वारी सूरतहाल पैदा थी वई। सिंध में तेज़ हवाउनि जो राॼ बरक़रार। कमी सतह सूबे में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पवण जो इम्कान।